बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शहज़ाद उमरानी तरफ़ां सिक भरियो सलाम क़बूल पे। उम्मीद तो कयां त तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा। दोस्तो, असांखे एॾी वांदिकाई आहे जो जिते बि वेहंदासीं त कंहिं न कंहिं माण्हूअ जी पचार ज़रूरु कंदासीं। फ़लाणे हीअं कयो, टीरे हीअं कयो, फ़लाणे में ही ख़ामियूं आहिनि, फ़लाणे में ही ग़लतियूं आहिनि। असां कॾहिं 5 मिंट कढी पंहिंजी इस्लाह नथा कयूं त असां में केतिरियूं ख़ामियूं आहिनि, केतिरियूं ग़लतियूं आहिनि। जेतिरो टाइम ॿियनि जी ग़लती कढण में था लॻायूं, अगरि उन जो थोरो टाइम बि पंहिंजी इस्लाह कयूं, शायदि असां बि हीरनि मोतियुनि वांगुरु थी वञूं। पुराणे दौर जो किस्सो आहे। हिकिड़ो माण्हू आयो जेको सोनार को कमु कंदो हुयो। उहो लाहौर में अची महिमान थियो, पंहिंजी ॾेती लेती उन कई ऐं वरी उहो वापसी पंधी उनजो अचणु वञणु पैदल हूंदो हुयो। उहो लाहौर में जॾहिं कंहिं ॻोठ में अची रहियो, उन सोनार छा कयो जो उन कचहरी में जिते राति रहियो, उते कचहरी में सभिनी जे साम्हूं कोट मां पंहिंजे मां हीरो कढी सभिनी खे ॾेखारियईं त हीउ मूं वटि हिकिड़ो हीरो आहे, फ़िरोज़, जेको राति जो चमकंदो आहे। उते हिकिड़ो चोर वेठो। उन चोर ॾिठो त सुठो शाको आहे, हाणे इहो हीरो हर हाल में हासिलु करिणो आहे। सुबुह थी त पुछा कई, सोनार रखूं, काॾे वेंदे? चए थो बम्बई वापसि ईंदुमि। चई यार, इतफ़ाक़ सां मुंहिंजो बि ओॾे इरादो आहे त ॿ ॼणा गॾु थी हलूं त सफ़रु आसान थी पए। हाणे सोनार सम्झी वियो त हीउ मुंहिंजो साथी न आहे, हीउ मुंहिंजो हमसफ़र न आहे, हे हीरे जी लालच में मूंसां गॾु थो थिए। बहरहाल हिननि पंहिंजो मंज़िल शुरू कयो। काफ़ी टाइम पंधु कंदा हलिया। किथे हिननि खे राति पई। राति पई, गर्मीअ जा ॾींहं हुजनि। उहो चोर पंहिंजी कमीस लाहे टंगे सुम्ही पियो ऐं उन सोनार को हेॾे होॾे ॾिठईं त हाणे हीउ सुम्ही पियो आहे। पंहिंजो हीरो कढी उनजी खीसे में विझी लत ॾेई सुम्ही पियो। चोर खे त हाणे ओचिते वरी जाग थी त हाणे हिन खां हर हाल में हीरो कढणो आहे। अची हिन खे ॻोल्हियईं, अची हिन जो कोट ॻोल्हियईं, हिन जा खीसा ॻोल्हियईं, हिन जी ॻंढ ॻोल्हियईं, त हुनजो हीरो हुनखे मिले न पियो। वरी जीअं हो त ॻोल्हे इंतज़ारु करे असुर थी, वरी हुनखे निंड अची वई। सोनार साजरो थी हुनजे खीसे मां कढी हीरो पंहिंजे कोट में विझी छॾी। वरी जो नाश्ते खाइण लाइ वेही रहिया त हुन चोर पुछा कयुसि, सोनार रखूं त राति तो वारो हीरो भला चमके न पियो, किथे आहे हीरो? हुन खीसे मां कढी ॾेखारियोसि, चई हे हीरो। चोर ॾाढो परेशान थियो त यार, हीरो मां हेॾो सारो ॻोल्हियो, हिन त मिंट में कढी ॾेखारियो त हीअ आहे। बहरहाल चए हिन राति हाणे मां ज़रूरु हिनजो इहो हीरो हासिलु कंदुसि। वरी ॿी राति थी, सेम वरी ॿी राति ते बि हिन ईअं कयो। चोर जीअं कमीस लाइ सुम्हियो त सेम वरी बि हिन सोनार ईअं कयो जो उनजे कमीस जे खीसे में विझी छॾी। सॼी राति चोर ॻोल्हे थकिजी पियो त हीरो लभे ई नथो। पुछा कईं त तो वारो हीरो राति चमके न पियो, इहो किथे आहे? खीसे मां कढी ॾेखारियईंसि, चई हे हीरो। आख़िर हिन सोचियो त हिन में का करामत आहे, का ॻाल्हि आहे। चोर आख़िर हिन सां सची थो करे, चवे थो त असुल में मां तुंहिंजो हमसफ़र न आहियां, मूंखे बम्बई ॾे हलणो न आहे। मां आयो आहियां तुंहिंजे इन हीरे जी चोरी जे करे, पर मां 2 रातियूं वॾी कोशिशि करे इन हीरे खे ॻोल्हियो आहे। तूं हीरे खे रखे किथे थो? हुन चयो त मां तोखे पंहिंजो उस्तादु थो मञां, महिरबानी करे इहो मूंखे ॿुधाए। मां हीरे मूं हथु खयो। उन सोनार ॿुधायो त तव्हां सदाईं ॿियनि जा खीसा ॻोल्हींदा आहियो, कॾहिं पंहिंजे खीसे में हथु हयो अथव त असांजे खीसे में छा आहे? सोनार ॿुधायो त जॾहिं तूं कमीस लाइ सुम्हंदो हुएं त मां हीरो खणी तुंहिंजे खीसे में रखंदो हुअसि ऐं असुर जो साजरो थी इहो हीरो कढी पंहिंजे खीसे में रखंदो हुअसि। दोस्तो, हिन सॼी कहाणी मां मक़सदु असांखे इहो थो मिले त असां हमेशह ॿियनि जे गिरेबान खे ॾिसंदा आहियूं, ॿियनि जे ख़ताउनि खे ॾिसंदा आहियूं, ॿियनि जी ग़लतियुनि खे पकड़ींदा आहियूं, पर कॾहिं पंहिंजो गिरेबान कोन ॾिठो आहे त असां में केतिरियूं ग़लतियूं आहिनि, असां में केतिरियूं ख़ताऊं आहिनि, असां केॾा गुनहगार आहियूं। ॿियनि ते मिंट में फ़तवा ॾेई वेंदा आहियूं त फ़लाणे में हेतिरियूं ख़ामियूं आहिनि, फ़लाणो हीअं ख़राबु आहे। पर असां जेतिरो टाइम ॿियनि जे ग़लतियुनि कढण में था लॻायूं, अगरि उनजो थोरो टाइम बि पंहिंजी इस्लाह लाइ लॻायूं त यकीन कयो त असां क़ीमती मोती ऐं क़ीमती हीरा थी वेंदासीं। अगरि मुंहिंजो पैगाम पसंदि अचे त शेयर ज़रूरु कजो। अल्लाह निगहबान।